रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 27 मई 2022 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अवां जो पंहिंजो मेज़बान वहीद मुस्तफ़ा। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। हुकूमत महांगाई मारियल अवाम ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 30 रुपया फ़ी लीटर वाध जो बम किराए छॾियो। खैरपुर जे कचे में खूनी तकरार तेज़ थी वियो। मासूम ॿार ऐं औरत समेत 4 ॼणा क़तल थी विया। कराची में जुडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत कलम 144 जी भञकड़ी ते गिरफ़्तार तहरीक इंसाफ़ जे कारकुननि खे आज़ाद करण जो हुकुम ॾींदे केस ख़ारिज करे छॾिया। हैदराबाद में हुसड़ी थाणे जी हद ॻोठ निमलयार जागीर में वेशी जवाबदार तरफ़ां 10 वरियुनि जी मासूम ॿारड़ी खे ज़ियादती जो निशानो बणायो वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। हैदराबाद में 2 ॼणनि फाओ खाई आपघात करे छॾियो। हैदराबाद जे सिरकाउसी जी इंस्टीट्यूट ऑफ साइकेट्री में गिद्दू इस्पताल में दाख़िल मरीज़ अलीमुद्दीन पुट मज़हरुद्दीन शाह पखे में फाओ खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। फोती गिद्दू इस्पताल में वार्ड नंबर 11 में दाख़िल हो। कानूनी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। फोती लतीफ़ाबाद जे यूनिट नंबर 12 इक़बाल कॉलोनी जो रहवासी ॿुधायो वियो। ॿिए तरफ़ कासमाबाद जे इलाइक़े नसीम नगर में अली अहमद सुमरो गुरबत खां तंग अची घर में फाओ खाए ज़िंदगी जो अंत आंदो। फोती जो लाश कानूनी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। वारसनि पुलिस खे ॿुधायो त फोती घरेलू परेशानियुनि ऐं गुरबत सबबि तंग हो, जंहिंखां पोइ फाओ खाई आपघात कयो आहे। 7 जून में जुंगशाई में अवामी तहरीक जे सरबराह मोहतरम रसूल बख्श पलीजो जी 4हीं वरसी जे शिरकत लाइ अवामी तहरीक जे अॻुवाणनि तरफ़ां मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी ऐं इल्मी नौजवाननि खे सनन शिरकत करण लाइ दावतनि जो सिलसिलो जारी आहे। लाड़काणे में वाइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध ऐं सिंध सुजागी फोरम पारां 29 मई 2022 ते आचर जे ॾींहुं सुबुह जो 10 वॻे प्रेस क्लब लाड़काणो अॻियां रियासती इदारनि पारां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाजी कैंप लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। लाड़काणे मां खंभे गुम कयल इंसाफ़ दायो खे 29 मई ते 5 साल पूरा थी विया आहिनि। उन करे संदसि वारसनि ऐं ॿियनि खंभेलनि जे ख़ानदाननि पारां हिन कैंप में वधि खां वधि शिरकत कई वेंदी। सिंध सुजागी फोरम जे सॾ ते पिरह तरक़ियाती तंज़ीम ऐं यूथ इत्तेहाद हैदराबाद बहराड़ी जे सहकार सां 25 मई ते ॻोठ गेलू नुनारी में कचहरी मुनक़द कई वई। कचहरी में महिमाननि खे वॾेरे यार मोहम्मद नूनारी भलीकार कयो। उनखां पोइ कचहरीअ खे जाइ रखंदे साईं अब्द लिगारी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरी ते बहितर अंदाज़ में ॻाल्हायो वियो। कचहरी खे अॻिते वधाईंदे रहमतुल्लाह सोलंगी समाज जे सभिनी पहलुअनि ते जामे अंदाज़ में ॻाल्हायो। कचहरी में मोहब आज़ाद सेक्रेटरी जनरल सिंध सुजागी फोरम पंहिंजी ॻाल्हि रखंदे मज़दूरनि जे हक़नि ऐं जदोजहद ते वज़ाहत सां कानूनी पासा खोले सम्झायो। शाइर हमीद सोलंगी शाइरी पढ़ी कचहरी खे महकाए छॾियो। कामरेड शबीर लिगारी पिणु हिन समाज में हिकु बहितर अंदाज़ में जदोजहद जेका कंहिं नतीजे ते पहुची सघे उन ते ज़ोर ॾिनो। यूथ इत्तेहाद हैदराबाद जे बहराड़ी चेयरमैन अमजद रिंद मंशात जेका नौजवाननि खे तबाह करे रही आहे उन लाइ हिकु जामे जदोजहद करण ते ज़ोर भरियो। सभिनी शिरकत कंदड़ ॻोठनि में सिंध जे सक़ाफ़ती कचहरी जी फ़रोग़ ॻोठ कचहरियूं करे मसइला मालूम करे उन जे हल लाइ कोशिशूं वठण लाइ गॾियल किरदारु अदा करण लाइ चयो। हिन कचहरी में सभिनी मौज़ूदनि पंहिंजा राया ॾिना ऐं हिन सिलसिले खे जारी रखण ते ज़ोर ॾिनो। ॿिए तरफ़ सिंध जे सीनियर सहाफ़ी JN मुग़ल लिखियो आहे त अवामी तहरीक जे सरबराह मरहूम रसूल बख्श पलीजो जेको वफ़ात करे वियो आहे, गुज़िरियल केतिरनि ई ॾींहं खां अवामी तहरीक जा समूरा कारकुन मर्द तोड़े औरतूं सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि में औरतुनि शहरनि तोड़े इलाइक़नि में मार्च करे न फ़क़ति सिंध खे नज़रअंदाज़ कंदड़ नए पाकिस्तान जे ख़्वाब ख़िलाफ़ पर ॿियनि केतिरनि ई मुश्किलातुनि जिन में सिंध घेरियल आहे उन्हनि जे ख़िलाफ़ पिणु एहतिजाज करे रहिया आहिनि। मिसाल तौरु उन्हनि मसइलनि में सिंध खे सिंधूअ दरिया खां महरूम करणु ऐं समूरी सिंध में पाणी जी शदीद खोट, रोज़ बरोज़ सिंध में कारकुननि खे गुम करणु, सिंध खे विरहाइण वरजाइण जे इम्कान,
सिंध जे ॿियनि क़ानूनी तौरु तरसियल क़िस्म जूं जे छूट ॾियणु ऐं 2011 ईस्वीअ में सियासी पुरसरार तौरु अॻुवा जूं कार्रवायूं ॻाल्हियूं वरी ऐं कराची समेत इलाइक़नि में गैर परदेहनि खे हर सरगर्म करणु जेतोणीकि 2010 ईस्वी सुप्रीम कोर्ट जे उन वक़्त जे चीफ जस्टिस कराची बदअमनी केस दौरान मरकज़ी सूबाई हुकूमतुनि जो ध्यानु छिकाई ते हिदायतूं जारियूं कयूं त खेनि फौरी तौरु कैंपुनि में मुंतक़िल करे वापसि पंहिंजे मुल्कनि ॾांहुं मोकिलियो वञे। NFC एवार्ड ते गुज़िरियल 8 वरियनि खां अमल न थियो आहे, पर नए पाकिस्तान जे ख़्वाब ॾेखारण वारा हुक्मरान उन एवार्ड तहत सूबनि खे मिलियल रक़म मां 8% कटण ते बेज़द आहिनि। हिन तंज़ीम पारां न ख़तमु थींदड़ एहतजाजी जुलूसनि ऐं मुतालबा ॾिसी ऐं ॿुधी लॻे थो त पलीजो साहब जेरो आहे ऐं कंहिं ॻुझे हंधि तां पंहिंजी पार्टी जी अॻुवाणी करे रहियो आहे, या वरी पलीजो साहब जो रूह सिंध जी आवाम ऐं संदसि पार्टी जी अॻुवाणी करे रहियो आहे। नओं दंबालो में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहरो। नसीर केनाल जे आबादगारनि पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ डिगड़ी हैदराबाद मेन रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो। रोड ब्लॉक हुजण सबबि ट्रैफ़िक जाम थी वई। ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर तोड़े स्कूली ॿारड़ा सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। उन मौक़े ते आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाणी जी हथरादू खोट हुजण सबबि असां जूं ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि, फसल सुकी तबाह थी विया आहिनि। हुननि चयो त आबपाशी अमले हथरादू रोटेशन ॼाणाए चांग रेगुलेटर वटां पाणी बंदि कयो आहे। हुननि आबपाशी अमले जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त चांग रेगुलेटर वटां हथरादू रोटेशन बंदि करे फौरी तौरु असांखे पाणी ॾेई इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे राब्तो करण ते नओं दंबालो जे SDO आबपाशी ज़ुल्फ़कार लाशारी ॿुधायो त पाणी जी मथां खां खोट आहे। ईंदड़ हफ़्ते में पाणी अची वेंदो, वाह ऐं शाखूं रेगुलर कयूं वेंदियूं। सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे जो मुलाज़िम नौजवान सहाफ़ी नज़ीर अहमद चांडियो 39 वरियनि जी ॼमार में बीमारी विघे लाॾाणो करे वियो। नज़ीर चांडियो 2019 खां इदारे में वीडियो ऑपरेटर तौरु ज़िम्मेवारियूं निभाए रहियो हो। हू गुर्दनि जी बीमारी सबबि ट्रांसप्लांट लाइ कराची जे इस्पताल में दाख़िल हो, जिते हुन दमदणी हवाले कयो। नज़ीर चांडियो मुख़्तलिफ़ सिंधी अख़बारुनि ऐं TV चैनल्स में पिणु वीडियो एडिटर ऐं कंप्यूटर ऑपरेटर तौरु ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। मरहूम बेवा ऐं 10 सालनि जो पुटु सोगवार छॾिया आहिनि। संदसि आफ़ीस में फ़ौतगी जी इतलाह मिलण सां माहौल सोगवार थी वियो। नज़ीर जी वफ़ात ते इदारे जे चेयरमैन ऐं सेक्रेटरी सक़ाफ़त नसीमुल गनी सहतो, सेक्रेटरी प्रोफेसर शबनम गुल ऐं इदारे जे अमलदारनि तोड़े कारकुननि ॾुख जो इज़हार कंदे चयो त नज़ीर इंतिहाई फ़र्ज़ शनास ऐं वक़्त जो पाबंद कारकुन हो। हुन सवें प्रोग्रामनि जूं वीडियो ऐं ऑडियो रिकॉर्डिंग जी एडिटिंग करे उन्हनि खे महफ़ूज़ कयो ऐं हू हमेशह पंहिंजे कम सां मुख़लिस ऐं सचो रहियो। जामशोरो में सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां शागिर्द अॻुवाणनि मीर मुज़म्मल अब्बासी ऐं आदिल अब्बासी खां पेपर वठण खां इनकार करे क्लास मां ॿाहिरि कढण ख़िलाफ़ शागिर्दनि आर्ट्स फैकल्टी अॻियां एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो। धरणे दौरान इंतिज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते शागिर्दनि मीर मुज़म्मल अब्बासी ऐं आदिल अब्बासी चयो त असां हमेशह यूनिवर्सिटी अंदरि शागिर्दनि जी हक़नि जी ॻाल्हि कई आहे, जंहिंजी सज़ा ॾींदे इंतिज़ामिया ऐं यूनिवर्सिटी जे उस्ताद तंज़ीम सोटा पारां असांखे बर्दाश्त न कंदे पेपरनि में वेहणु न पियो ॾिनो वञे ऐं उन्हनि जे चवण ते असांखां पेपर नथा वरिता वञनि। हुननि चयो त आर्ट्स फैकल्टी बिल्डिंग जो इंचार्ज सिकंदर सुमरो बि शागिर्दनि सां नाजाइज़ियूं करे रहियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे सिंध में पाणी खोट ऐं ॾुकार वारी सूरत हाल पैदा थियण जे सख़्तु ॻणतीअ जो इज़हार कंदे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खां मुतालबो कयो त धाड़ेल वाह, चिश्मा जहलम ऐं तोसा पंजनि लिंक केनाल बंदि करे फौरी तौरु सिंधूअ खे 1 लख क्यूसिक पाणी ॾिनो वञे त जीअं सिंध में सारियुनि जो बेजारो पोखिजी सघे। सिंध में पाणी जी शदीद खोट जे करे सिंध बरपट बयाबान जो ॾेख ॾेई रही आहे। सिंधूअ दरिया में कोटड़ीअ खां हेठि वारी पयुड़ा में सिंध सां पाणी जे सिलसिले में मुसलसल ज़ुल्म कयो पियो वञे। सिंध में हिन वक़्तु सख़्तु ॾुकार वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। तोसां पंजनि चश्मा जहलम लिंक केनाल
धाड़ेल वाह आहिनि उहे फौरी तौर ते बंदि कया वञनि। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण करे लखें एकड़ ज़मीन बंजर थी वई आहे। होॾां सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी प्रेस तर्जुमान शौकत सरीवाल पंहिंजी प्रेस पधिराई में ॼाणायो आहे त सिंधी हारी तहरीक पारां सुभाणे छंछरु ॾींहुं शाम जो 6 वॻे ॻोठ जान मोहम्मद बोज़दार टंडो ग़ुलामलीअ में ज़राअत बचायो सिंध बचायो जलसयाम कयो वेंदो, जंहिंजो महिमान ख़ासि क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ अतीफ़ अलीजो हूंदो ऐं सदारत सिंध हारी तहरीक जे मरकज़ी सदर अनवर नूहानी कंदो। फुलेली केनाल मां निकिरंदड़ सुल्तानी वाह ते रेंजर्स अचण बावजूदि पोछड़ में पाणी पहुची न सघियो। फुटी मिर्च ऐं गाह पोखिजी न सघिया। ॾुकार जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई। वाह में पाणी न अचण सबबि जर बेखारो थी वियो। माण्हू ऐं माल पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान। झंगली जीवत बि पाणी न हुअण सबबि ॻोठनि में काही पिया। हितां जे आबादगारनि हाजी रमज़ान राहमू, आदिम राहमू, मालवंदन, अरबाब खोसो, शेर ख़ान खोसो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सुल्तानी वाह जे मुंड तां लिफ्ट मशीनूं हटाए पोछड़ में पाणी पहुचाए माण्हुनि खे ॾुकार खां बचायो वञे। लाड़काणे जे आरिजा फेड़ो थाणे जी हद मां 40 ॾींहं अॻु लापता थियल मीरू ख़ान वासी 2 नौजवाननि जो पतो न पइजी सघियो। गुम थियल नौजवाननि जे वारसनि प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। उन मौक़े ते पीरसन औरत बेगम ख़ातून चांडियो पंहिंजे ॾोहिटनि गुलनाज़ सलमा चांडियो सां गॾिजी दाईंदे चयो त नौजवान पुट हामिद चांडियो ऐं नौजवान ॾोहिटो परवेज़ चांडियो 18 अप्रैल ते लाड़काणे मां सामान ख़रीद करे मोटरसाइकिल ते वापसि ॻोठ अची रहिया हुआ त आरिजा फेड़ो थाणे जी हद मां मोटरसाइकिल ऐं सामान समेत गुम थी विया आहिनि, जिन जो फ़ोन नंबर बि उन ॾींहं खां वठी अॼु ताईं बंदि आहिनि। पुलिस खे इतलाह ॾियण समेत SSP लाड़काणो कंबर शेदात कोट खे ॻोल्हा में मदद लाइ दरख़्वास्त ॾिनियूं, पर पुलिस का बि मदद नाहे कई। ॻोल्हा बावजूदि पुट ऐं ॾोहिटे बाबति को ॾस पतो न पइजी सघियो आहे। उन्हनि इख़्तियारनि खे अपील कई त नोटिस वठी गुम थियल पुट ऐं ॾोहिटे जे ॻोल्हा में मदद करे परेशानी ख़तमु कई वञे। ॿिए तरफ़ लाड़काणे जे सिविल लाइन थाणे जी हद लाहौरी महले रोड ते मामूली ॻाल्हि तां मुबैना तौरु बाअसर वॾेरे चिंगची रक्षा ड्राइवर सां झेड़ो करे खेसि लतूं ऐं मुकूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। इतलाह ते पुलिस पहुची बाअसर वॾेरे ऐं चिंगची ड्राइवर खे हिरासत में वठी थाणे मुंतक़िल करे छॾियो। उन मौक़े ते ज़ख़्मी चिंगची रक्षा ड्राइवर अशरफ कलोड़े इल्ज़ाम लॻायो त चिंगची रक्षा ते एम्पायर रोड खां सवारी खणी अची रहियो हुउसि त लाहौरी महले रोड ते बाअसर वॾेरो पंहिंजी कार ते अची रहियो, जिते संदसि कार जो टायर बरस्ट थियो, जंहिंजो इल्ज़ाम मूं मथां लॻाए हुन कार मां लही मूंसां झेड़ो करे लतूं ऐं मुकूं हणी ज़ख़्मी कयो आहे। हुन लाड़काणे जे DIG ऐं SSP खे अपील कई त बाअसर वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿिए तरफ़ जामशोरे मां 2 ॾींहं अॻु जामशोरे जे इलाइक़े भिरिया विलेज मां खंभे गुम कयल नौजवान सईद अहमद तीवणो आज़ादु न थियो, जंहिं ख़िलाफ़ नौजवान जे पीउ मंज़ूर तीवणो पंहिंजी ज़ाल माउ ऐं ॿियनि सां गॾिजी जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ऐं जामशोरो थाणे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। हुन मौक़े ते मंज़ूर तीवणो, रजब तीवणो ऐं नईम तीवणो ॿुधायो त जामशोरे फाटक तां दर्ज़ीअ जो कमु कंदड़ सईद अहमद तीवणो खे 2 मोटरसाइकिलनि ऐं हिकु कार ते सवार सादा कपिड़ा पहिरियल हथियारबंद खंभे खणी विया आहिनि। असां पुलिस खे इतलाह बि ॾिनो, पर पुलिस पुट जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खयां आहिनि। हुन जो वधीक चवणो त असांजे पुट जो कंहिं बि तंज़ीम सां वास्तो न आहे। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कई त वाक़े जो नोटिस वठी पुट खे बाज़ियाब करायो वञे। कराची जी जिनाह इस्पताल में 2 शागिर्द तंज़ीमुनि में झेड़े जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़ियो शागिर्द तंज़ीमुनि विच में झंडो हणण वारी ॻाल्हि तां पेश आयो, जंहिं बाद शागिर्द मछड़जी पिया ऐं झेड़े जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन मां 2 ॼणनि खे गोलियूं लॻियूं आहिनि ऐं 5 ॼणा लठियूं ऐं डंडा लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त झेड़े खां पोइ इस्पताल इंतिज़ामिया पुलिस ऐं रेंजर्स खे तलब करे वरितो आहे, जॾहिं त इस्पताल में हाणे हालतूं बहितर थी वियूं आहिनि। खैरपुर जे मल कॉलोनी जे रहवासी 6 क्लास जे शागिर्द पाण मथां मुबैना पिस्टल जो फायर करे आफ़गाद करे छॾियो।
बी सेक्शन थाणे जी हद मल कॉलोनी जे रवासी 6 क्लास जे शागिर्द शाहज़ैन पुट उमरा ख़ान यूसुफ़ज़ई पठाण स्कूल खां वापसि घर अची पाण मथां पिस्टल जा फायर करे आफ़गात करे छॾियो। ॿिए तरफ़ खिपरो वेझो ॻोठ गुलाम हैदर में 2 ॿारनि जी माउ मुबैना तौर ते क़तल। औरत जे चाचे रमज़ान मूजिबि भाइटी सुगरा खे अली जामरी ऐं ॿियनि लठियूं हणी क़तल कयो आहे, जॾहिं त पुलिस औरत जो लाश तालका अस्पताल आंदो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। औरत जो मड़ घर पहुचण ते रोज ऐं राड़ो मची वियो। राब्तो करण ते खिपरो थाणे जे SHO मोहम्मद असलम बिल्लू चयो त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं, मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। उस्मान शाह हड़ी वेझो ॻोठ गुलाम रसूल आराई में बाअसर माण्हुनि नौजवान खे माल जे वाड़े ते ॿधी तशद्दुद करे फ़सुल में उछलाए छॾियो। प्यारो लुंड थाणे जी हद वारे ॻोठ गुलसन लुंडवासी नौजवान दिलशाद पुट अली शेर लुंड खे रस्ते तां वेंदे ॻोठ गुलाम रसूल आराई वटि यरगमाल बणाए खेसि माल जे वाड़े ते आणे तशद्दुद कयो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ नौजवान जे वारसनि शेर लुंड, दिलशाद लुंड ऐं ॿियनि पारां नौजवान मथां तशद्दुद कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते नौजवान जे वारसनि मीडिया आॾो दाईंदे चयो त 22/5/2022 ते दिलशाद लुंड बनीअ में पाणी वराए वापसि ॻोठ अची रहियो हो त खेसि ॻोठ गुलाम हुसैन आराई वटि इदरीस आराई, तोकीर आराई, अल्लाह रखियो आराई, आदिल आराई, सैफ़ुर्रहमान आराई यरगमाल बणाए माल जे वाड़े ते ॿधे तशद्दुद कयो ऐं नौजवान जी वीडियो रिकॉर्ड कंदा रहिया, जंहिं बाद खेसि बेहोशी वारी हालत ॻोठ भरिसां केले जे फ़सुल में उछलाए फ़रार थी विया। पूरी राति जी ॻोल्हा बाद सुबुह महिल नौजवान खे केले जे फ़सुल मां खणी अस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं नौजवान जी तबियत में बहितरी बाद थाणे ते केस दाख़िल कराइण लाइ पहुतासीं, पर पुलिस 4 कलाकनि ताईं कूड़नि दिलासनि में रखियो ऐं ॻोठाणनि पारां रोड ब्लॉक करण जो चिताव ॾिनो, जंहिं बाद SHO प्यारो लुंड मिस्कीन गहेली ख़ातिरी कराए केस दाख़िल कयो। नौजवान जे मामे मोहम्मद सुलेमान लुंड जी फ़रियाद ते प्यारो लुंड थाणे ते तशद्दुद जे इल्ज़ाम में आयल इदरीस आराई, तोकीर आराई, अल्लाह रखियो, आदिल, सैफ़ुर्रहमान मथां केस दाख़िल कयो। तलहार गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल में सालियानी तक़रीब मुनक़द कराई वई, जंहिंमें क्लास 1 खां 5 जे शागिर्दनि जी सालियानी कारकर्दगी ऐं इम्तिहानी रिज़ल्ट अनाउंसमेंट बाद शागिर्दनि में इनाम पिणु विरहाया विया। राधण भरिसां सैदी मूसाणी जी बाज़ार में दुकानदार ज़हीर सोलंगी फोरू खे सुञाणे सोघो करे वरितो, जंहिंजी सुञाणप ASI मोहम्मद ख़ान सोलंगी जे पुट तौरु थी, जंहिंखां पोइ तर जे बाअसर वॾेरे मुतासिर दुकानदार ऐं फोरू जे वारसनि विच में ॻाल्हियूं कराए मामिलो लहे मिटे करे छॾियो। फ़ैसिले बाद फुर थियल मोटरसाइकिल ऐं रोक रक़म वापसि कराई वई। सखर में मसइलनि जे हल लाइ जदोजहद, वॾेरा गर्दी, पुलिस गर्दी ऐं जबर जो शिकार माण्हुनि जी मालिकीअ लाइ अवामी जदोजहद फोरम क़ाइमु कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी ऐं मज़हबी जमायतनि जे अॻुवाणनि, वकीलनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। उन सिलसिले में अवामी जदोजहद फोरम जे तर्जुमान हक़ नवाज़ हैदरी जी पधिराई मूजिबि ईदन जागीराणी सरपरस्त, GM हैदरी सदर, कानूनदान इमदाद अली मलक, कानूनी मशीर अब्दुल मजीद कटपर नायब सदर, फजलुर रहमान भुट्टो सेक्रेटरी जनरल, हक़ नवाज़ हैदरी प्रेस सेक्रेटरी, यहया जतोई फाइनेंस सेक्रेटरी, एडवोकेट तौहीद मंगरियो डिप्टी सेक्रेटरी ऐं गुलाम अकबर अवामी जदोजहद फोरम जो सोशल मीडिया टीम जो इंचार्ज चूंडिजी वियो। खैरपुर जे भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न थी सघियो। गैस्ट्रो सबबि 30 खां वधीक ॿारनि खे अस्पताल दाख़िल कयो वियो। मुतासिर मरीज़ ॿारनि में मुरीद, बसरा, ज़ैनब, अब्दुर्रहमान, हुसना ऐं ॿिया शामिल आहिनि। गैस्ट्रो जे मरीज़नि में वाध खां पोइ सरकारी अस्पतालनि में बिस्तरनि जी खोट थी वई आहे, जंहिं करे हिकु बेड ते 2 खां 3 ॿार दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया गैस्ट्रो ते कंट्रोल करण में नाकाम बणियल आहे। हिकु हफ़्ते अंदरि गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि जो अंगु 150 थी वियो। जोही जे सहाफ़ियुनि खे तशद्दुद जो निशानो बणाइण बाद कैमराऊं फुर कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़
कार्रवाई न थी सघी, जंहिं ख़िलाफ़ सीनियर सहाफ़िन वफ़ा ब्रह्माणी, पीरबख्श बबर, मंसूर गाॾही, इस्माइल शाहाणी, इरफान रिंद ऐं ॿियनि 7 ॾींहं बि बुख हड़ताल कई। जॾहिं त सियासी समाजी अॻुवाणनि बुख हड़ताली कैंप पहुची यकजहती जो इज़हार कयो। हुननि चयो त सहाफ़ियुनि ते तशदुद कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून मुताबिक़ सज़ा ॾिनी वञे। ॿिए तरफ़ भिटशाह में समाजी बुराइनि ख़िलाफ़ शहरी रस्तनि ते निकिरी आया। 2 पाड़नि जे रहवासियुनि महरम ख़ासकेली, सलीम सुमरो, जावेद सुमरो, अरबाब ख़ासकेली ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हुनरमंद कॉलोनी ऐं फ़क़ीर कॉलोनी में हलंदड़ फ़हाशी जा अॾा बंदि कराया वञनि। असांजे पाड़नि अंदरि फ़हाशी अॾा सरेआम हली रहिया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया फ़ौरी तौर ते नोटिस वठी फ़हाशी जा अॾा बंदि कराए हिननि SSP मटियारी ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नोटिस वठी फ़हाशी अॾा ख़तमु कराया वञनि। दोदापुर वेझो मुड़ुसु फायरिंग करे ज़ाल खे ज़ख़्मी करे छॾियो। मोहम्मदपुर थाणे जी हद ॻोठ बशीर जखराणीअ में मुड़ुसु शबीर अहमद जखराणी फायरिंग करे पंहिंजी नौजवान ज़ाल ज़ाइदा खे ज़ख़्मी करे फ़रार थी वियो। राब्तो करण ते मोहम्मदपुर पुलिस जो चवणु आहे त जवाबदार शबीर जखराणी मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाइण तां ज़ाल खे ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं पिया। ॿिए तरफ़ ज़ख़्मी औरत खे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल जैकबाबाद मां लाड़काणा चांडका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हीअ असां अवां जी ख़िदमतुनि में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।